दोस्तन खे आगाही ॾींदा हलूं त मंछर जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी चुकी आहे। जेको कल्ह पाणी हिननि गेट सां छोलनि जे ज़रिए टकराइजी वञे पियो, अॼु उहो मुसलसिल थो वहे पियो। यूसुफ बाग खां कटिजण जे बावजूदि बि पाणीअ में मुसलसिल इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं जोही जे रिंगबंद मेहड़ जे रिंगबंद ते मुसलसिल प्रेशर वधी वियो आहे। MNV ड्रेन दादू वारे इलाइक़े खां ऐं भान वारे इलाइक़नि खां बि क्रिटिकल पोज़ीशन में आहे। हिकु त जेके असांजे सिंध जा बंद ठहियल आहिनि, इन जी का बि कम्पेक्शन न आहे, इहा हिकिड़ो लूज़ मटीरियल लिखियलु आहे। इन्हनि जी के बि जेके कंसल्टेंसीज़ आहिनि, जिन फर्मनि कमु करायो आहे, उन्हनि जो बि एतवार जो को बि क्वालिटी वारो कमु न आहे। बसि अलाह खां दुआ आहे त को अहिड़ो रस्तो निकिरे। बाक़ी साईं मुराद अली शाह बिज़द लॻो पियो इन ॻाल्हि ते त मां हेॾो कट न ॼणिजां। कट हमेशह हेठां वारे पॉइंट खां ॾिबो आहे त जीअं पाणी वधि खां वधि इनखला करे वञे, पर हिननि यूसुफ बाग खां कट ॾिनो आहे, उनजो को फ़ाइदो न आहे। तव्हां सिचुएशन पाण ॾिसो था पिया सभई दोस्त। अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज़ शरीफ़ कमर शहदादकोट में आयो आहे ऐं असांजो होनहार सिंध जो CM टेक्निकली पाणी जो माहिर इहो डिस्कस करे पियो त कट ॼऊं धामरावा खे। हाणे धामरावा जे कट ॼण सां इहो सभु पाणी हेॾे ईंदो, कंहिं ते मेहड़ दादू ते प्रेशर ठहंदो ऐं उन में नादर अली मक्सी चवेसि थो पियो त जिथों किथों कटिजो, मंछर खां कटिजो। त साईं मुराद अली शाह हिन वीडियो में इहो थो एक्सप्लेन करे त मंछर खां पाणी दरिया न पियो वठे। दरिया छो न पियो पाणी वठे? छो जो हिन खे पंहिंजे इलाइक़े खां कटिजाराइणो न आहे। इन जे करे हिकिड़ी फेक ऐं इलॉजिकल डेटा उते शेयर पियो करे। असां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त हिकु ट्रेंड हलाइनि त जीअं हिन CM मां जान छुटे, पट्टी जो पट्टी दादू वारी ॿुॾंदी, जेका हिन जी प्लानिंग आहे, पट्टी जो पट्टी ॿुॾंदी। अॼु फुलजी विलेज खां मंछर ॾे जेको पाणी वञे पियो MNV ड्रेन जो, त जेके उते कलवर्ट्स ठहियल आहिनि या जेके उते ब्रिजिस ठहियल आहिनि, त ब्रिजिस खां ओवरटॉप पियो करे। ही मुराद अली शाह ॾसेसि थो पियो हीअं पाणी कढिणो आहे, पर ही CM खे ॾसे पियो ऐं वज़ीर आज़म खे मुराद अली शाह थ्रू मीर नादर अली मक्सी जे ऐं सभु पीपल्स पार्टी जा नुमाइंदा बीठा आहिनि। अलाह ख़ैरु करे मेहर ते, अलाह ख़ैरु करे जोही ते, अलाह ख़ैरु करे दादू ते। हिकिड़ो त हल्को त मुकमल ॿुॾाए चुका आहिनि। हाणे हिन जी का सम्झ में कोन थी अचे, पंहिंजे इलाइक़े ते कटिजे नथो। कट हमेशह जिथे पाणी गॾु थियो आहे उतां ॾिबो आहे। नलकी कटणु चाहे थो, पर जंहिं टैंक में पाणी गॾु थियो आहे उन टैंक खे नथो खोलणु चाहे। ही साॻियो मिसाल आहे जो हिकु मोटर थ्रू, पाइप थ्रू पाणी वञी हिकु टैंक भरी अथनि। हाणे वरी बि मोटर खे कट ॾियण था चाहिनि पिया, त मोटर खे कट ॾियूं त ॿाहिरि अचे। मोटर खे कट ॾींदो त इलाइक़ा पुसंदा न, उहा ॿाहिरी ज़मीन पुसंदी न, पर तव्हां टैंक खे कीअं ख़ाली कंदो? टैंक आहे तव्हांजी मंछर खे ख़ाली करण जो तव्हांजो को सल्यूशन न आहे ऐं न को हिन जो को इरादो आहे त मंछर खे मां ख़ाली कयां। छो इन ॻाल्हि ते बेज़द आहे त अड़ल हेड, अड़ल टेल ऐं जेको यूसुफ बाग खां कट आहे उहो पाणी कढणु उन ज़रिए सां कढूं। जेकॾहिं उतां पाणी कढणु आसान हुजे हा ऐं पाणी निकिरी वञे हा, त हिन महिल ताईं MNV ड्रेन ते ॿिनि इलाइक़नि ते जोही मेहड़ ते प्रेशर न हुजे हा, पर हिन महिल ताईं उन इलाइक़नि ते पाणी न निकितो आहे ऐं वधि खां वधि प्रेशर आहे जोही ते, मेहड़ ते ऐं दादू वारनि इलाइक़नि ते। छो जो इन्हनि में हिकु त बंद सही न आहिनि, ईअं मिटी रखी वई आहे। बसि अलाह वाही आहे, अलाह रहम करे पंहिंजो दुआ कयो।